हिसाब कल्ह पाण डिस्कस बि कयोसीं त हीउ जेको कयो आहे सिंध गवर्नमेंट, त माना ज़ाहिर आहे हिकिड़ो पूरो एक्शन जेको थियो बबलो ते ॿारनि जी हिकिड़े अहिड़े कॉज़ जे मथां डिड नॉट सिट वेल, पर को नदामत छा त माना हिकिड़ो को अची ॻाल्हाइण लाइ बि न आहे, सरकार जे तरफ़ां को वज़ाहत बि न आहे। पर अॼु जेको आहे उहो उन्हनि जे जिन जा ॿार किडनैप्ड आहिनि, उन्हनि जे जेके घर वारा आहिनि, पीउ चाचो मामू जेके बि आहिनि, उन्हनि जे मथां दहशतगर्दी जो FIR दर्ज थी। कल ताईं त इहा ॻाल्हि हुई त पुलिस खंबे गुम करे छॾियो हो बबरलो ते वेठल एहतिजाज कंदड़नि खे, पोइ फाइनली उन्हनि जा FIR में नाला ॾेई छॾिया अथनि। काफ़ियुनि जा अञा ॿिया नामालूम आहिनि, सो अञा बि ख़बर न आहे त ॿिया केतिरा उन्हनि जी हिरासत में ख़ैरपुर पुलिस जे आहिनि, न पई ॿुधाए। ऐं FIR में मतिलबु दहशतगर्दी जा कलम लॻाया विया आहिनि। ऐं सोनिया खोसो जे वालिद जो खे बि गिरफ़्तार करे FIR में नालो ॾिनो वियो आहे, उजाला सोलंकी जे वालिद ऐं चाचे खे, उन्हनि खे बि FIR में चयो त तव्हां दहशतगर्दी कयो था, यानी पंहिंजे बचनि जी वापसी जी ॻाल्हि करणु, उन लाइ मुतालबो करणु, एहतिजाज करणु ख़ैरपुर पुलिस जी नज़र में इहो दहशतगर्दी आहे। यानी सिंध पुलिस इहो मैसेज मोकिले पई, क्लियर मौक़िफ़ आहे त बाबा तव्हांजा बच्चा अगवा थी वञनि त तव्हां सब्र कयो, पाणे मोटी अचनि किथां, तव्हां भुंग ॾेई मोटराए अचो, उहो तव्हांजी मर्ज़ी, उहो तव्हांखे हक़ आहे। बाक़ी माठ रहो। अगरि तव्हां एहतिजाज कंदो, अगरि तव्हां उन रोज़ कंदो त मुंहिंजा बच्चा असांखे पुलिस मोटराए ॾे, त पुलिस तव्हां ते दहशतगर्दी जा केस दाख़िल कंदी। दिस इज़ द ट्रेजिडी। हिन खां वॾो अलमियो ॿियो थी नथो सघे त हुननि जा, यानी सोनिया खोसो जो पीउ पंहिंजी न्याणी जी बाज़ियाबी लाइ हुते वेठल हो, उजाला सोलंकी जो पीउ ऐं चाचो पंहिंजी ॿारड़ी जी बाज़ियाबी लाइ हुते वेठल हुआ। हुननि सां गॾु ज़ाहिर आहे सोणी पारस ऐं हीअ सभु हुननि जी हिकिड़ी माउ जे तौर ते, हिकिड़े सिंध वासी जे तौर ते हुननि जी हिमायत में हुते वेठल हुआ, त हुननि खे चयो वियो त तव्हां दहशतगर्द आहियो। बाक़ी धाड़ियल खणी वञनि, स्ट्रीट क्राइम थिए पियो, इहो सभु कुझु थिए पियो, पुलिस भताखोरी थिए पई, मंशियात हले पई, उहो त ठीकु आहे, उहो त रुटीन आहे। पर तव्हांजा ॿार अगरि अगवा थी विया आहिनि, पंहिंजे ॿारनि खे पाण तव्हां मतिलबु ॿिए लफ़्ज़ चयो तव्हां बचायो छो न, तव्हांजा ॿार अगरि अगवा थी वञनि त तव्हां भुंग ॾियो या माठ करे पंहिंजो नसीब जो हिसो सम्झो, न त तव्हां ते केस दाख़िल थींदो। सो अनफॉर्चुनेट। ऐं सॼी सिंध हिन सभु कुझु खे ॾिसे पई। हिकिड़ी तव्हां ॾिसो, हिकिड़ी माठार, हिकिड़ी मम आहे, जी हा, को रिस्पॉन्स न आहे किथां, मतिलबु ऐं अहिड़ा पुलिस वारा जेको इहो अहिड़ा कमु कनि था, हिन जी क्रेडिबिलिटी छा आहे? ऐं हिननि खे शायदि पंहिंजी क्रेडिबिलिटी साख जी का परवाह बि कोन्हे। जीअं मथां साबनि जो हुकुम अचे थो, ही सो कॉल्ड CSS ऑफिसर्स, ही उन ते मनो अखियूं ॿूटे अंगूठो हणनि था त वाह असांखे नौकिरी करणी आहे, असांखे पोस्टिंग अज़ीज़ आहे, छाकाणि पोस्टिंग में जाम पैसा आहिनि। लेकिन किथे त यार किथे हिकिड़ी, चलो कल्ह बि चयो, तव्हां हुननि रोड ब्लॉक कयो, तव्हां रोड खोलाए छॾियो न, लेकिन तव्हां हुननि खां चओ था त हाणे अच्छा, पोइ मूंखे कंहिं ॿुधायो त FIR इन करे कटी वई जो ही काफ़ी अरसे ताईं जेलनि ऐं कोर्टनि में धिका खाईंदा रहनि, त जीअं मतिलबु वरी अची, अगरि 6 ॾींहं आहे त 2 टे ॾींहंनि में वरी अची एहतिजाज कंदा। माना छा, असांखे न पुछो त तव्हांजा ॿार किथे विया, सिंध जा बच्चा किथे हलिया विया, इहो पुलिस ॿुधाइण लाइ या पुलिस हुन लाइ कुझु कख वञी ॿीणो करणु जेको चइबो आहे, उहो करण लाइ तयारु न। सो वेरी अनफॉर्चुनेट, तमामु ॾुखाईंदड़ आहे। ऐं काफ़ी ज़्यादतियूं ॾिसूं था, सॼी पंहिंजे मुल्क में बि ॾिसूं था, सॼी दुनिया में ॾिसूं था। मोहम्मद मुराद चाचड़ कंदकोट मां। जी चाचड़ साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। सलाम। साहब, वॾी पुलिस हिम्मत करे विधी जो प्रिया कुमारी जे धरणे वारनि खे 150 माण्हुनि खे ऐं माई समेत FIR दाख़िल करे वेठा। ॾिसो त सही, प्रिया कुमारी त कोन, वॾी परवानी शरीफ़ माण्हुनि खे सभिनी खे 80 केसनि में चालान करे छॾियो, इन ते वठिणो आहे। त पुलिस एॾी एफिशिएंसी कयूं जल्दी। 4 यार जो पुट वियो आहे त 15-20 में
पर कलाकनि में उहो छोकिरो मोटी आयो आहे, पर ग़रीब दिलि जा ॿार विया आहिनि त उन लाइ कुझु कोन, उन्हनि जे जेके धरणे में वेठा आहिनि उन्हनि जे मथां एफआईआर दाख़िल थिए। इन खे पुलिस खे अहिड़ी शाबाश सां एॾो तनख़्वाह कीअं मिले? महिरबानी साईं। चाचर साहब बिल्कुलु पुलिस फुर्ती ॾेखारी आहे। कारनामो जेको पुलिस ख़ैरपुर पुलिस ॾेखारियो आहे उहो, पर असां इहो बि नथो चई सघां त सदाईं यादि रखियो वेंदो, छाकाणि असां वटि विसरण में देरि केतिरी थी थिए। असां वटि रोज़ु हर 15 ॾींहंनि खां पोइ अहिड़ो वॾो वाक़ियो ॿियो थी वञे थो जो पुराणा वाक़िया विसरी वञनि था, या विसरी वञनि था जिन्हनि जा प्यारा वञनि था, जिन्हनि खे तकलीफ़ पहुचे थी, उन्हनि खे सॼी ज़िंदगी यादि रहे थो। बट असीं ॿियनि तमामु ज़रूरी कमनि सां मसरूफ़ आहियूं। कलेक्टिव इशू ठाहे समहाउ शायदि हुन धरणे ते वेठल माण्हुनि खे इहा उमेदु हूंदी त सिंध जे बचनि जो केस आहे त सॼी सिंध उथली पवंदी, पर अनफॉर्चुनेटली ईअं न थी सघियो।